वालेकुम अस्सलाम। मुझे यकीन धोखो खाधो है जब तू वही शख्स आई जो उन्हें मुझे चयो त पंहिंजी जिंदगी में खुश आई। हाँ भोतार हाँ मां वही शख्स आहियां। कोई तो हिते छा थो करी? भोतार इहे बचे जुरेब असां जा ई आहिनि। वलेरा तुंहिंजा 200 जुरेब पर असांजी हक़ हिलाल जी कमाई जो हिकु जुरेब तुंहिंजे 200 जुरेबनि जे बराबर आहे। अरे ज़बान संभाले ॻाल्हाए। जेकॾहिं चाहियां हीअ हिन सिंधी हशर जो अंजाम जे ॿारनि खे केरु ॿुधाईंदो? इन करे ज़िंदा छॾाईंदो। वडेरे मुझे दिमाग में धक हयो आ। अॼु तुम छोरे सही ते पंहिंजी औकात जी ख़बर पइजी वई हूंदी। जेको सरदार सरवर सरवर चवंदो आहे न उन जो नस्ल में टोड़ टोड़ आया इन्हनि खे त अंजाम दसो अंजाम। ॾिसां थो त इहे छोरा कीअं राख में कुझु ॻाल्हाइनि। दा अञा हिननि खे हिकिड़ो अंजाम ॾिसणो पवंदो। ऐं उहो आहे हुननि जो नंढो भाउ। मुंहिंजी हुननि जे नंढे भाउ खे खणी अचो। जेकर हुनजे भाउ खे असां हवेली ते खणी हलियासीं त ॻोठ वारा असांजे मथां केस कराए सघनि था। इन करे हिन अंजान जाइ ते खणी अचनि त हुनखे पंहिंजो औकात अदा मूंखे शहर कमाए मां भला ओॾो थी अचां। पंहिंजे भाउ तड़पंदे मूंखे पंहिंजे भाउ जे धकनि जो एहसास आहे। मुंहिंजे हथों कुते जी मौत मरंदव तव्हां।
तो केड़े खबर ना है तो तुझे भाउ सां कहिड़ो हशर कयो आहे इन करे हाणे पंहिंजे हशर लाइ तयार थी वञ पंहिंजे कुत्तनि खे छो थो मोकिली मर तूं ही त पाण अच मुंहिंजो अंजाम तोखां मुंहिंजा भाइर वठंदा अदा सुठो हिन में ठप तको निकली हलो मोल कुत्तो बनी में तो बनी नो छलियो